समूरनि सिंध वासियुनि खे सिंध हेडलाइन न्यूज़ पारां भलीकार। सखी उस्मान शाह खां दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मूजिबि उस्मान शाह खां मसूद भुरगड़ी रोड जो कमु बंदि, मनसूबो करप्शन जे वर चढ़ी वियो। तफ़सील मूजिबि उस्मान शाह खां मसूद भुरगड़ी वेंदड़ रोड जंहिं तां रोज़ानो केतिरियूं ई गाॾियूं सफ़र कनि थियूं, जॾहिं ठहणु शुरू थियो इलाइक़े वासियुनि में ख़ुशी जी लहर फैलिजी वई। पर अफ़सोस त इन मुख्य लंघ जो मनसूबो ठहण खां अॻु ई ढही रहियो आहे। रोड जो हलंदड़ कमु 1 साल खां बंदि पियल आहे, जंहिं करे 10 मिंटनि जो फ़ासिलो अधु कलाक में तइ थिए थो। लखें रुपयनि जी लाॻत सां ठहंदड़ हिन रोड जो कमु छो बंदि आहे, इन बाबति को बि नथो ॼाणे। आम ख़्यालु आहे त हीउ मनसूबो करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त रोड जो बंदि कयल कमु फौरी तौर ते शुरू करे आवाम जे ॾुखे बणियल सफ़र खे सहंजो बणाए मंझाइनि बेचैनी ख़तमु कई वञे।